मूंखे केतिरो फ़ाइदो मिलंदो। तूं त सदाईं गुजारतूं ॾींदो आहीं, मूंखे तुंहिंजूं ॻाल्हियूं सम्झ में नथियूं अचनि। चरी, मां अरबी फ़ारसी थोरे ई पियो ॻाल्हायां। सिंपल ॻाल्हि आहे, आशा सुहिणी ऐं स्मार्ट छोकिरी आहे ऐं मुंहिंजो बॉस सुहिणनि माण्हुनि जो क़दुरदान आहे। आशा खे ॾिसंदे ई मुंहिंजो बॉस मुंहिंजो प्रमोशन करे छॾींदो ऐं मरातूं अलॻि मिलंदियूं। यानी आशा खे तूं पंहिंजे प्रमोशन जे लाइ इस्तेमालु थो करी? न न चरी, ईअं न आहे। मां त आशा जो फ्यूचर सेव करणु थो चाहियां ऐं जेकॾहिं आशा जे तवसुल सां मुंहिंजो फ्यूचर बि सेव थिए थो त इन में कहिड़ी बुराई आहे भला। पर आशा खे केरु राज़ी करे? हू त कंहिंजी बि ॻाल्हि ॿुधण जे लाइ राज़ी न आहे। तूं आशा जी वॾी भेण बि आहीं, माउ बि आहीं। तोखां ऐं मूंखां सवाइ आशा जो ॿियो केरु आहे? तूं आशा जे ज़िद खां वाक़िफ़ आहीं त उहा ज़िद जी केॾी न पकी आहे। हुनजो चवणु आहे त हू पंहिंजी कंपनी में ख़ुशि आहे। मूंखे त हैरत आहे त इहा कंपनी हिनखे ॾे छा थी? सिर्फ़ु 20,000 पघार, न गाॾी न फ्लैट, न वरी को मेडिकल जूं सहूलियतूं। ऐं असां वटि शुरूआती पघार ई 40,000 आहे ऐं मेडिकल अनलिमिटेड, गाॾी ऐं फ्लैट बि मिलंदुसि। वाकई इहा त बहितरीनु जॉब आहे, लेकिन आशा नथी करे त इहा जॉब मूंखे वठी ॾे। तोखे जो वठी ॾियां त पोइ मुंहिंजो प्रमोशन कीअं थींदो? छो मां कंहिंखां घटि आहियां छा? MA पढ़ियल आहियां। तूं छो मूंखे डिग्रेड थो करीं? जानी, मां तोखे डिग्रेड नथो कयां। तूं त मुंहिंजी दिलि जी राणी आहीं, तुंहिंजो त को बि मटु कोन्हे। ऐं आशा जी ख़ूबसूरती हुनजो प्लस पॉइंट आहे ऐं मूंखे पूरो यकीन आहे त बॉस हुनखे ॾिसंदे ई मुंहिंजो प्रमोशन करे छॾींदो। तूं इहे पाण आशा जे अॾो मुरलियूं वॼाए, बाक़ी छोकिरी मूंखां ज़ोर आहे। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।